अपडेट कंदासीं सखर मां। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सकाफ़त खाते पारां ॾेह में मेलन ऐं प्रोग्राम्स जी इजाज़त ॾियण लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां नाणे खाते जे सेक्रेटरी ऐं सकाफ़त खाते जे सेक्रेटरी खां 5 सालनि जो रिकॉर्ड ऐं फंड्स जा तफ़सील तलब कया विया। अदालत प्रोग्राम्स, लाइब्रेरियन, फनकारनि जी भलाई ऐं मक़ामी फेस्टिवल्स ते थियल ख़र्च जा बि तफ़सील तलब करे वरिता आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल खे मुहंजो दड़ो बाबति आगाही ॾिनी वई हुई। दरख़्वास्त गुज़ार DG सकाफ़त मुनवर महेसर जो चवणु हो। दरख़्वास्त गुज़ार जो इहो बि चवणु हो त यूनेस्को हेडक्वार्टर पेरिस में मुहंजे दड़े बाबति आगाहीअ लाइ प्रोग्राम मुनक़िद कयो पियो वञे। सिंध हाई कोर्ट सखर में सकाफ़त खाते पारां परॾेह में मेलन ऐं प्रोग्राम्स जी इजाज़त ॾियण लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां नाणे खाते जे सेक्रेटरी ऐं सकाफ़त खाते जे सेक्रेटरी खां 5 सालनि जो रिकॉर्ड ऐं फंड्स तलब कया विया। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर अनस खांगरो। जी अनस, कहिड़ा तफ़सील आहिनि ॿुधणी जे हवाले सां? जी साहब, बिल्कुल सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सकाफ़त खाते पारां दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मुल्क खां ॿाहिरि प्रोग्रामनि ऐं मेलनि जे लाइ इजाज़त घुरी वरिती आहे। DG सकाफ़त मुनवर महेसर पारां एडिशनल एडवोकेट जनरल सिंध पारां दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी खे मुहन जो दड़ो बाबति आगाही ॾिनी वई, जंहिं बैदि उन्हनि जे हिदायत ते यूनेस्को पारां हेडक्वार्टर पेरिस में जेको आहे सो प्रोग्राम रखियो वियो आहे, जीअं दुनिया खे मुहन जो दड़ो बाबति जेका आहे सो आगाही ॾेई सघे। अदालत खे चयो वियो आहे त अदालत पारां हिकु दरख़्वास्त ते जेको आहे सो स्टे ऑर्डर जारी कयो वियो आहे, जेको ख़तमु कयो वञे। अदालत खे ॿुधायो वियो आहे त सिंध हुकूमत तरफ़ां जेका आहे सो बजट जारी कई पई वञे। इन जे लाइ उन सां गॾोगॾु जेका आहे सो 300 मिलियन रुपया एंडोमेंट फंड सिंध जे फनकारनि ऐं भलाई जे लाइ जेके आहिनि सो पिणु वक़्त कया विया आहिनि। अदालत तरफ़ां दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मंज़ूर कंदे वास्तेदार धुरियुनि खे 28 फेबरवरी ते तलब करे वरितो आहे, जॾहिं त अदालत तरफ़ां सेक्रेटरी फिनांस ऐं सेक्रेटरी सकाफ़त खे हुकुम ॾिनो वियो आहे त हू 3 खां 5 सालनि जो मुकमल ब्रेकअप जेके आहिनि सो रिपोर्टूं खणी अचनि, जेतिरा फंड मिलिया आहिनि उन जा तफ़सील, जेके आहिनि सो फनकारनि जे भलाईअ लाइ लाइब्रेरियूं जेके आहिनि उन्हनि जा तफ़सील, उन ते ख़र्च कयल तफ़सील ऐं जेके लोकल फेस्टिवल थिया आहिनि उन्हनि बाबति मुकमल जेको आहे 3 खां 5 सालनि जो ब्रेकअप जेको आहे सो अदालत में खयो वञे। अदालत तरफ़ां सेक्रेटरी इसके पिणु जेको आहे सो तलब करे वरितो आहे ऐं गॾोगॾु जेका आहे सो रिपोर्ट पिणु 28 फेबरवरी ताईं ॿुधणी रखी वई आहे। यादि रहे त सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सहाफ़ी ऐं वकील सोहेल मेमण पारां दरख़्वास्त दाख़िल कराईंदे पेरिस, लंडन, कैनेडा में जेके आहिनि सो सकाफ़त खाते पारां मुनक़िद थींदड़ मेलनि खे रोकण जे लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई वई। अदालत तरफ़ां उन दरख़्वास्त ते स्टे ऑर्डर जारी कंदे ॿुधणी 14 फेबरवरी ते रखी वई, जॾहिं त अदालत तरफ़ां मुनवर महेसर जे दरख़्वास्त ते ॿुधणी 28 फेबरवरी ते रखी सेक्रेटरी सकाफ़त ऐं सेक्रेटरी फिनांस खां मुकमल ब्रेकअप घुराए वरितो आहे। जी अनस खांगरो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।